त कंडियारी में बिन चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ शटबंद हड़ताल कई वई आहे। अवां खे आगाह कंदा हलूं नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर ते बंद आहे। पेरूमल थाने जी चौकीदार हाजी शहर ऐं दल थईम जी बकरी चोरी जो केस दाखिल कयो पियो आहे। अवां खे नाज़रीन आगाह कयूं पिया चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ कंडियारी शहर में शटबंद हड़ताल कई वई आहे, जंहिं सबब नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर ते बंद आहे। शहरन जो चवणो त चौकीदारन मथां दाखिल कयल कूड़ो केस खत्म करे बेचैनी खत्म कई वञे। नाज़रीन अहम ख़बर ते अवां सां शेयर कयूं पिया कंडियारी खां। कंडियारी में बिन चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ शटबंद हड़ताल कई वई आहे। नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर बंद आहे। पेरूमल थाने ते चौकीदार हाजी शहर ऐं दल थईम ते बकरी चोरी जो केस दाखिल कयो वियो आहे। चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ कंडियारी शहर में शटबंद हड़ताल कई वई आहे, जंहिं सबब नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर ते बंद आहे। शहरन जो चवणो त चौकीदारन मथां दाखिल कयल कूड़ो केस खत्म करे बेचैनी खत्म कई वञे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं कंडियारी में बिन चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ शटबंद हड़ताल कई वई आहे। नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर बंद आहे। पेरूमल थाने ते चौकीदार हाजी शहर ऐं दल थईम ते बकरी चोरी जो केस दाखिल कयो वियो आहे। चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ कंडियारी शहर में शटबंद हड़ताल कई वई आहे, जंहिं सबब नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर ते बंद आहे। शहरन जो चवणो त चौकीदारन मथां दाखिल कयल कूड़ो केस खत्म करे बेचैनी खत्म कई वञे। नाज़रीन अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कंडियारी खां। कंडियारी में बिन चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ शटबंद हड़ताल कई वई आहे। नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर बंद आहे। पेरूमल थाने ते चौकीदार हाजी शहर ऐं दल थईम ते बकरी चोरी जो केस दाखिल कयो वियो आहे। चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ कंडियारी शहर में शटबंद हड़ताल कई वई आहे, जंहिं सबब नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर ते बंद आहे। शहरन जो चवणो त चौकीदारन मथां दाखिल कयल कूड़ो केस खत्म करे बेचैनी खत्म कई वञे। कंडियारी में बिन चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ शटबंद हड़ताल कई वई आहे। नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया कंडियारी में बिन चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ शटबंद हड़ताल कई वई आहे, जंहिं सबब नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर ते बंद आहे। इन बारे सां वधीक तफ़सील वठूं था सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अकील वसाण खां। जी अकील, अपडेट कजो इन ख़बर जे बारे सां। जी, कंडियारी शहर मुकम्मल बंद आहे। शटर बंद जेका हड़ताल कई वई आहे। चोरीअ जी जेका FIR थी आहे चौकीदारन बिन ते हाजी शहर ऐं दिल थईम, उन खिलाफ शहरन पंहिंजा दुकान बंद करे कारोबार बंद करे उहे जेके आहिनि सो बाबे खान बहादुर गुलाम अहमद वसाण गेट ते मेन रोड उन ते टायरन खे बाहियूं ॾेई उहो रोड मुकम्मल बंद करे छॾियो आहे। गुज़िरियल तक़रीबन कलाक खनि हुनखे थी वियो आहे, अञा का बि इंतज़ामिया न पहुती आहे। जॾहिं त सांगड़ जी तरफ़ वेंदड़ रोड मीपू ख़ास खां उहो बि बंदि पियो आहे ऐं मीपू ख़ास ॾांहुं वेंदड़ रोड उहो बि बिलात कंडियारी वटां लॻो पियो आहे ऐं पेरूमल साइड जो बि जेको आहे सो मुकम्मल रोड बंदि आहे। इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंडियारी शहर जी जेका शहरी आहिनि ऐं हिते जा जेके शहरी एक्शन कमेटी आहे उन मुकम्मल जेको आहे सो शटरबंद हड़ताल ऐं 100 जी तइदाद में जेके माण्हू आहिनि उहे बाबे खान बहादुर खां पैदल मार्च कंदा उते गॾु थींदा पिया वञनि ऐं एहतजाज कंदे या घुर पिया कनि त इहा जेका कूड़ी FIR चौकीदारनि ख़िलाफ़ थी आहे उन खे जेको फिलफोर ख़त्म कयो वञे। जी ठीक है अकील, इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ वॾी महिरबानी अवां जी। कंडियारी में बिन चौकीदारन ते केस दाखिल थियण खिलाफ शटबंद हड़ताल कई वई आहे। नंढो वॾो कारोबार मुकम्मल तौर ते बंद आहे। पेरूमल थाने ते चौकीदार हाजी शहर ऐं दिल थईम ते बकरी चोरी जो केस दाखिल कयो वियो आहे।